अरे कर्नल साहब, सैल्यूट। कियां आयो? ठीक आया। कॾहिं अचण थियो? बस थोड़ा ही ॾींहं थिया आहिनि। हाँ हाँ हाँ, अचो 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 अचो। कर्नल साहब, तव्हां आयो त असां आहियूं। दुश्मननि खां असांखे बचाइण जे लाइ पूरी ज़िम्मेदारी तव्हां पंहिंजे कुलनि ते खई आहे। सैल्यूट आहे तव्हांखे, जो तव्हां असांजी सुरक्षा लाइ हर पल तयारु रहंदा आहियो। अंकल जी, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। ही त असांजो फर्ज़ आहे। बाय द वे, हीअ छोकिरी केरु आहे? हीअ मुंहिंजी पोटी आहे। तव्हां चङनि सालनि खां पोइ था अचो न, तंहिं करे तव्हांखे ख़बर कोन्हे। हिन दफ़े पूरनि 5 सालनि खां पोइ 1 महीने जी मोकल मिली आहे। चङो मिलूं। हा, वरी मिलंदासीं। दादू, हे अंकल केरु हुआ? पुट, ही फौजी आहिनि, असांजे देश जा रक्षक आहिनि। हे छा कंदा आहिनि दादू? हे पुट, तुंहिंजी मुंहिंजी सॼे देश जी रक्षा कंदा आहिनि। तंहिं करे जॾहिं बि अहिड़ा फौजी मिलनि न, त उन्हनि खे सैल्यूट करणु घुर्जे। छो दादू? पुट, हू पंहिंजी जान जोखिम में विझी करे असांजी रक्षा कंदा आहिनि, दुश्मननि सां लड़ाई कंदा आहिनि। दादू, हे रखड़ी छा थींदी आहे? पुट, ही रक्षा सूत्र आहे। पोइ हुन सां छा थींदो आहे? जेका भेण पंहिंजे भाउ खे रखड़ी ॿधंदी आहे न, उहो भाउ पंहिंजे भेण जी रक्षा करण जो वचन ॾींदो आहे। जीअं हू असांजो फौजी सॼे देश जी रक्षा कंदो आहे, तीअं ई भाउ पंहिंजे भेण जी रक्षा करण जो वचन ॾींदो आहे ऐं भेण तमामु घणो ख़ुशि थींदी आहे। दादू, मूंखे बि रखड़ी ॿधणी आहे। मुंहिंजो भाउ कॾहिं ईंदो? जॾहिं भॻवान चाहींदो तॾहिं ईंदो। दादू, मूंखे बि रखड़ी ॿधणी आहे। ये बुतो न कबो आहे। हाँ, जल्दी तुंहिंजो भाउ ईंदो त तूं बि हुनखे रखड़ी ॿधजे। हलो हलूं। हैप्पी रक्षाबंधन। अच वे ठही वे। फौजी भैया, छा मां तव्हांखे रखड़ी ॿधी थी सघां? हाँ मुंहिंजी गुड़िया, ज़रूरु ॿधी सघे थी, पर बिल्डिंग में त ॿिया बि त छोकिरा आहिनि। तूं उन्हनि खे बि रखड़ी ॿधी सघे थी, पर तूं मूंखे छो रखड़ी ॿधण थी चाहे? छो त हू सिर्फ़ पंहिंजी भेण जी ही रक्षा कंदा आहिनि, पर तव्हां त सॼे देश जी रक्षा कंदा आहियो। इन करे मां तव्हांखे रखड़ी ॿधण थी चाहियां फौजी भैया।